नाज़रीन, पीरानी हवेली में गुम थियल नारी सना गुरामाणी वारे मामले बाबत तव्हांखे आगाह कयो पिया। अदालत पारां बाज़ियाब करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बैच एसएसपी खैरपुर खे 14 जून ताईं सना गुरामाणी खे बाज़ियाब करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत में एसएसपी खैरपुर वकील ऐं ॿिया लाॻापियल धुरियूं अदालत में पेश थिया आहिनि। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सना गुरामाणी खे बाज़ियाब न करायो वियो त आईजी सिंध खे तलब करे सघिजे थो। अदालत रिमार्क्स में वधीक चयो आहे त पुलिस सिर्फ़ जांच करण में एतिरो वक़्तु लॻायो आहे, ॻाल्हियुनि खां सवाइ का बि अॻभराई न थी आहे। अदालत पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो आहे त छोकिरीअ जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न आहिनि खयां विया। कोर्ट में अची मुतमिन करण लाइ ॻाल्हियूं करे वञो था। इन हवाले सां अनस कांगरो असांखे जॉइन कयो आहे, तफ़सील मालूम कंदासीं। अनस, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच में खैरपुर लॻ राणीपुर जे पीरानी हवेली में मुबैना गुम थियल छोकरी सना गुरामाणी जे बाज़ियाबीअ लाइ दाख़िल दरख़्वास्त ते केस ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे सीनियर जस्टिस मोहम्मद इकबाल कलोड़ो केस ॿुधणी कई वई आहे। अदालत में एसएसपी खैरपुर, फरियादी जो वकील, दरख़्वास्त गुज़ार जो वकील अलीगुल अब्बासी, थोड़े वास्तेदार ऐं पुलिस जेका आहे सो पेश थी। अदालत पारां एसएसपी खैरपुर खां पुछाणो कयो वियो त हिन वक़्त ताईं सना गुरामाणीअ खे बाज़ियाब नाहे करायो वियो। पुलिस इन्वेस्टिगेशन ताईं महदूद आहे ऐं अदालत में बि सिर्फ़ ॻाल्हियूं करे पई, लेकिन छोकिरी जेको आहे सो बाज़ियाब नाहे थी सघी। असांखे छोकिरी बाज़ियाब थी घुरिजे, ॿी सूरत में आईजी सिंध खे अदालत में तलब करे सघूं था। पुलिस पारां अदालत खे आगाही ॾिनी वई त पुलिस खे सना गुरामाणीअ जे हवाले सां कुझु शाहिदियूं मिलियूं आहिनि। पुलिस हुन ते जेका आहे सो जांच करे रही आहे। जल्द जेको आहे सो गुम थियल छोकिरीअ खे बाज़ियाब कराए अदालत में पेश कयो वेंदो। अदालत पारां वॾी महिरबानी अनस कांगरो तफ़सील ॾियण जे लाइ।